अस्सलाम वालेकुम दोस्तों। ZBTV सां गॾु मां तव्हांजो पंहिंजो ज़ुल्फ़िकार बुर्दी हाज़िर आहियां। कुझु ॾींहंनि खां तकरार ड्रामो सन TV स्क्रीन ते ऑन एयर कोन्हे को। हिन जा कहिड़ा सबब आहिनि, उन जा जेके आहिनि सो छाजे करे इहो ड्रामो जेको आहे सो ब्रेक थियल आहे, इन बाबति तव्हांखे कुझु आगाही ॾींदुसि। ऐं काफ़ी शयूं आहिनि जेके ड्रामे जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। विच में ड्रामो 2-3 ॾींहं न हलियो हुयो ऐं उनजो हिकिड़ो सबबु हुयो। उहो सबबु इहो हुयो त हिकिड़ो स्पेल जेको हुयो उहो ब्रेक न थियो, बल्कि हफ़्तो खनि, मुंहिंजे ख़्याल में हफ़्तो ॾेढ जेको आहे सो उहो ड्रामो रिपीट टेलीकास्ट थियो हुयो। उनजो सबबु इहो हुयो त जॾहिं असीं रिकॉर्डिंग करे रहिया हुआसीं त रिकॉर्डिंग करण खां पोइ वापसि असांजी जेकी टीम आहे, जंहिंमें असिस्टेंट डायरेक्टर ख़ादिम थईम साहिबु आहे, कैमरामैन साईं माजिद शाह साहिबु, ऐं जेकी ॿियनि जी पूरी टीम जेकी आहे उहा हिकिड़े रिक्शा में सवार हुई। सो रिक्शा जो वापसी महिल थी पियो एक्सीडेंट बि एॾो ख़तरनाक एक्सीडेंट हुयो जो अला हयाती ॾिनी असांजी टीम खे। काफ़ी नुक़सान खां बचाव थी वियो। ऐं उन में वरी इहो त जेको रिकॉर्डेड जेको सामान हुयो, मटीरियल हुयो, जंहिंमें SD कार्ड हूंदो आहे या ॿियो उहो वरी उन में शाख में जेको आहे उहो किरी पियो। लाज़मी आहे उहा रिकॉर्डिंग जेकी आहे उहा ज़ाया थी वई ऐं उहा रिकॉर्डिंग असांखे वरी ॿीहर करणी पई, रीशूट करणी पई, ऐं उहो पोइ ड्रामो वरी 2 हफ़्तनि खां पोइ ऑन एयर थी वियो। सो टेक्निकल सबब थींदा आहिनि। रिकॉर्डिंग में मरहला अहिड़ा ईंदा आहिनि जो रिकॉर्डिंग में ब्रेक अची वेंदी आहे। ऐं हिन दफ़े जेको आहे असांजो तव्हां दुआ कयो, असांजो जेको असिस्टेंट डायरेक्टर आहे मोहतरम ख़ादिम थईम साहिबु, उहो हॉस्पिटल में दाख़िल आहे। उनखे प्रॉब्लम थी पियो आहे। उनजी तबियत जेकी आहे उहा नाचाक आहे। अलाह कंदो त ख़ादिम थईम साहिबु जल्द खां जल्द सिहतयाब थी वेंदो ऐं तकरार ड्रामे जी जेकी शूट आहे उन में असांजो लीडर तौरु जेको आहे सो शरीक हूंदो, छाकाणि त तक़रीबन असांजी जेकी तकरार जी रिकॉर्डिंग आहे या जेकी तकरार जी टीम आहे उनजी सुपरवाइज़िंग जेको आहे या जंहिंखे चइजे त होल द रिकॉर्डिंग ते जंहिंजी नज़र सां उहा हूंदी आहे ख़ादिम थईम जी। सो ख़ादिम थईम साहिबु अला कंदो त जल्द सिहतयाब थी वेंदो। हाणे असल वजूहात अचूं था त ड्रामो हिन दफ़े जेको आहे छो बंदि थियो। हाणे जो कॾहिं बरगिज़ मक़सदु कोन्हे त ड्रामो तकरार जेको आहे उहो बंदि थी वियो आहे। ड्रामो तकरार बंदि कोन थियो आहे, ड्रामो तकरार जारी आहे। बाक़ी फिलवक़्तु न हलण जा जेके सबब आहिनि उहे इहे आहिनि त रमज़ान शरीफ़ में सॼी टीम रोज़ा रखे पई ऐं असांजी जेकी रिकॉर्डिंग ऑन एयर थी वई उहा रमज़ान शरीफ़ खां अॻु में थियल हुई। त हिन रमज़ान में रिकॉर्डिंग काई बि न थी आहे। इन जे करे बैकअप रिकॉर्डिंग जेकी आहे उहा न हुजण जे बावजूदि जे करे जेको आहे सो ड्रामो तकरार न पियो हले। बाक़ी आफ्टर रमज़ान ईद खां पोइ असांजी रिकॉर्डिंग वरी शुरू थी वेंदी ऐं जीअं रिकॉर्डिंग थींदी तीअं ई असां हुन ड्रामे तकरार खे अवां जी ख़िदमत में पेश करण जे लाइ तयारु थी वेंदासीं। सो ॿियो को सबबु कोन्हे को, का ॿी वजह कान्हे का, सिर्फ़ु वजह इहा आहे त बैकअप रिकॉर्डिंग, छाकाणि त असां एडवांस रिकॉर्डिंग कंदा आहियूं, अॻुवाट रिकॉर्डिंग कंदा आहियूं पूरे महीने जी, ऐं महीनो जॾहिं असां रिकॉर्डिंग करे ॾींदा आहियूं त उहो ड्रामो TV ते हलंदो आहे ऐं असां वरी अॻिले ॿिए महीने जी जेको आहे सो रिकॉर्डिंग कंदा आहियूं। सो हिन रमज़ान शरीफ़ जी वजह जे करे जेको आहे सो ड्रामो ऑन एयर कोन्हे को। ड्रामो ईद खां पोइ जल्द खां जल्द रिलीज़ थींदो ऐं तकरार तव्हांजे साम्हूं हूंदो ऐं सॼी टीम जे लाइ तव्हां दुआ कयो। ऐं असांजी कोशिशि आहे त तव्हांखे कंहिं बि क़िस्म जी जेको आहे सो छा चवंदा आहिनि त विछोटी न ॾियूं। ड्रामो तकरार जल्द खां जल्द ऑन एयर थींदो। चौधरी असगर थईम जेको हुन ड्रामे जो डायरेक्टर आहे उहो हथल इम्कान कोशिशि करे थो त रमज़ान ऐं खां ईद खां पोइ सुतत ई रिकॉर्डिंग शुरू कजे ताकी जल्द खां जल्द तकरार ड्रामो ऑन एयर थिए। सो तव्हांजो मोहबतूं, तव्हांजो प्यार, तव्हांजी सिक, तव्हांजी हुब असांजे लाइ हिकिड़ी वॾी विथ आहे, असांजे लाइ हिकिड़ो वॾो समर आहे। दुआ कयो त जल्द रिकॉर्डिंग शुरू थिए ऐं असीं तव्हांजे साम्हूं हाज़िर ख़िदमत थियूं। थैंक यू।